ये रियाज आई थे हजरत ये जो ईद ते विया न त ईद जॾहिं जो हिननि माल ठाहिया हुआ जेके उन ज़माने के हिसाब सां जीअं पाण अॼु ईद ते सेवयूं सीरा हलवा कस्टर्ड अंगारा छा जो छा ठाहींदा आहियूं सम्झो पोइ वरी अल्लाह जी महिरबानी आहे असांजा जेके वॾा हुआ उन्हनि महिनत कई असांजे लाइ माहौल ठाही वियो महिनतूं उन्हनि जूं खाऊं असीं पिया उन्हनि वरी माण्हुनि जा ज़हन ठाहिया त जेसीं मुल्लूं घर घर जो ख़त्मु न ॾींदो तेसीं ईद बच्चनि खे बि न खाराइजा हा हाणे मुल्लो मुल्ला असल जेके हुआ न कसम खुदा सॼे ॻोठ खे मुंहुं ॾींदा हुआ मरी विया छा पियो थो वियो हुनखे ईमानदारी ऐं सोचींदो आहियां सॼे ॻोठ खे कतबो ॾींदो तॾहिं त ॻोठ वारा ईद पढ़ंदा तॾहिं त ईद पहिरीं मुल्लो खाई दुआ घुरंदो तॾहिं त बच्चनि खे ॾींदा न ढके वेठा हूंदा शाबस हुनखे वठी न पोइ सॼे ॻोठ खे त मुंहुं ॾे न पोइ इहो मुल्लो चइबो या याजूज माजूज जीरा पाटोड़ा भरे पुतन जे अॻियां रखी विया सम्झो त हिन में बरकत छॾींदा बरकत तबरुक तबरुक हा पाण मैयत खे तड़ ॾींदा आहियूं मौलवियुनि खे वठी ईंदा आहियूं उहे तड़ ॾींदा आहिनि छो त पाण तड़ कोन ॾींदा या केरु मैयत खे तड़ ॾे चवंदा विड़े थो मुस्लमान जो अक़ीदो मैयत थो विड़े जीअरे थो ए घोड़ा घोड़ा ईमानदारी रिटन अॻियां रबाब वॼाईंदे वरे थी मैयत थो विड़े ॾाढे जीअरनि सां रात जो चुंदा खाप में फिरियो पोइ फिरी ईंदो त कहिड़ी दफ़ा पाड़ी हणंदो त मुंहुं लाइ फिरी करे वियो फिरे रात जो खाप में फिरियो अचे मुंहुं हलांदो रात जो खाप में फिरियो अचे हिनखे हंध ते थो गोटा ॾे थो मारे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे असांजी क़ौम अलाह बि केॾांहुं पई वञे वञो मैयत खे असीं तड़ ॾींदा आहियूं बराबरि ऐं टपड़नि जा वारस हूंदा माल मेड़ घणिया बि खणंदा मैयत वारा पुराणा कपिड़ा मुलाई खे ॾिजा वरी हो असां वारा संगती बि तड़ ॾींदा आहिनि मैयतनि खे वेंजारे सेंजारे सॼी मैयत खे पर वरी मैयत जो अंदर बि साफ़ कंदा आहिनि हा सम्झो था हेॾो नड़ो आहे नड़ो हेॾो दर्द कराईंदा हो त सालनसर मां करे था पाणी लाहे पोइ वरी 4 ॼणा मैयत हिकिड़ा मैयत जे कननि में झलींदा ॿा हिन में ॿिया टंगनि में पोइ लोॾींदा पाणी जा बकरा विझी पोइ लोॾे 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 पोइ वरी ऊंधो करे उहो पाणी कढंदा पोइ पाणी जेकॾहिं मेरो सेरो गंदो न थियो त पोइ वरी ॿियो दफ़ो पाणी विझंदा पोइ ॿिया लोॾींदा पोइ ॿियो दफ़ो टियों दफ़ो चोथों दफ़ो पोइ जॾहिं साफ़ु पाणी निकिरंदो न पोइ उहो वरी बोतलूं भरे रखंदा इहो आहे तबरुक असीं ईदनि बारातनि में वरी थोरो संगत यारियुनि में ईंदा आहियूं उन्हनि वटि पोइ उन्हनि जे घर जो खाधो कस्टर्ड बिरयानी जेको खणी आया मिया चांवर कॾहिं हराम थिया वरी असांखे पतो हुजे ही त ईसो आहे वहाबी फिरल फिरंदो भला चांवर कॾहिं हराम थिया पोइ इहो जेको न तूं खाई वेठो न चांवर
यो लगन यार तो कहीं जब गैर अल्लाह जे नाले ते तैयार थे होना ओ हिलले गैर अल्लाह कुरान मने कया गैर अल्लाह जे नाले ते जेका छे तैयार थी हो तो खाई ए ते का को वडी मुसीबत ये ते न में तबर्रुक फैला तबर्रुक मैं ये तेरे सिंधी में बताया और मुखे तो कच्चा लफ्ज़ तो कर खाओ तभी कावड़ू आशा दे करे मैं ये देखे टूस हणी उन में गंदो पानी अंदर कढियो तन वो विधन खाते में तबरक करे ए तो के खारे तू वरी खुशी जो मुछन के माटी वटी अरे खुदा जा बना सहाबा जे दुश्मनन सा जेकने भिड़ी त नथा सको त कसम खम उन सा लेन देन खाते पीते तो बाइकाट करो मरो जिते किते फटे थिया पे आयो को दीन धर्म था कोन था उसूल धारियो उसूल जी सौदेबाजी न करो हमारे लिए आशा कमजोर हो जो अल्लाह से माफ करो बख्शन हार है गफार उन्हें जो नालो गफूर है गफार है रहमान है रहीमा पर खबरदार ईमान में मिलावट कयो तो माफी कान मिलंदी और कौन सा जवाला थी पान कयो ईमान में मिलावट कंदा माफी कान मिलंदी इन अल्लाह ला यगफिर अन युशरक बि कुरान फरमाया तो अल्लाह ताला मुशरिक के माफ कोन कर जो को शिरक पिटे जाए जाए जिते किते हाँ नजर न्याग हलवा रखी विया असी वरी दरगाह ते असी वरी नई मुहर्रम अचे पई हितां वलरनि जा वलर करे निकिरंदासीं नंढा वॾा कुआरियूं बेल्टा छॿा हथनि में अब केॾा था वञो जो वञो था मुक़ाम ते 9 तारीख़ भला ॾींहुं आहे अॼु मुक़ाम ते मिटी विझंदासीं सॼो साल पिणे जे कबर ते कुतनि पे मुटियो तोखे पिणे यादि कोन हो अॼु तोखे पिणे यादि पियो आहे कुतनि कबर ठाहे छॾी हे छॿे जो छॿियो ॿ लपा मिटीअ जा वॾे मूसे जे कबर ते रखियो वियो अचे पियो पोइ के भुगड़ा खणियो पिया वञनि त के पताशा खणियो पिया वञनि त के ख़तमता खणियो पिया वञनि त के तिर खणियो पिया वञनि के भोरींदा खणियो पिया वञनि त के मिठाई जा लड्डू खणियो पिया वञनि इहे वरी कबर ते रखी आया लड्डू कबर ते तिर कबर ते रेवड़ियूं कबर ते खजूर कबर ते अब हे कबर ते खाधे पीते टपर छॾिया कि असांजो अबो मरूम खे खट मिठा वणंदा हुआ सॼी ज़िंदगी चुपींदो हो पिणे हींअर कबर मां निकिरी खट वॾा खणी खाई थो छो अची मत छॾी अथव हे चङा भला माण्हू कसम वरी मिसरी जाॻे मुक़ाबल में खट मिठा बिस्किट ने फोड़ी करे रखियो अथनि अबा खाईंदो सारा अॻियां मुशरिकनि वारा अफ़ा बुतखाने में हलवा रखिया जाएगा एक जगह इब्राहिम अलैहिस्सलाम घड़ी आयो अंदर मुझे रब के छड़े मानो हां के ता पूजी ना बियो मानिए जे सारा तोला वालो बनवालो तो टकोड़ा में जे बुतन में जाए पट के आऊं कौन तो जमा अरे कुरान को बता दो के मता तू जवे तो ना अल्लाह की छातो लगा कुरान में जरा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नहीं हजारों घणी जी में घेड़ियो फजअलहुम जुज़ाज़न अल्लाह जी फरमाए तो उन्हनि खे भोर भोर कई सभिनी इल्ला कबीरल्लाहुम वॾे खे छॾे ॾाढी जो तरफ़ बुत को सोन जो को चांदी जो को पितल जो को टामे जो हिन वॾो बुत जेको विच ते हो तख़्त ते रखियो हो वो हीरनि जवाहिरनि सां जड़ियल हो उनजी अखियुनि में वॾा ॿ डायमंड हीरा लॻल हुआ हिन सभु पाटड़ा मेड़े उन बुत जे अॻियां वॾे जे अॻियां रखी पहिरीं जॾहिं बुत हिन में घिरियो न अरे हथोड़ो खणी बुतनि खे चईंदो खाओ 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 ही माल पियो आहे खाओ 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 नंढा जाओ खाओ न
पुट पर मेड़े वने बुत के रखी कुहाड़ वरी उन जे कुले के रखी पाण हले इधर ही तो मोटी आया कालो मन फाल हादा बिहाले अतना इन्नहु लमिन ज़ालिमीन अरे अल्लाह सा जे खुदा सा ही जुल्म थी गयो खुदा सा असा जे रब असा जा इलाह उनन सा ही जुल्म था विसर्जन जड़ी गाल है असी सुन्नी जेके आयूं से बाहर निकरी जुलूस कढूं अब अच्छा जो यार आदमी ज़रूर मरी हो यार आदमी ज़रूर गुज़ारे यार आदमी ये हमलो जो आया यार आदमी यार के मारे हो यार आदमी यार के तो मन वाला के है ना बुद्धि ने हमारो जुल्लो जो का जो पानी पाने के पात्र में आनो तो आला नहीं मारे यार आदमी हमलो वो आला नहीं क्या रोते वो मरी बने वो आला नहीं क्या रोते नो जैसे हमलो थी वो आला नहीं क्या रोते नो जो पानी के बचाए न सके मत जने दो आला के बगैर मारी दो वो जेको जेका ताकत असावत रब जे ज़ात किया वो है ताकत शीयन वक्त अली किया असा जो रब्बुल आलमीन है असा जो माबूद वो है हुनन जो मुश्किल कुशा अली है आने वाली वही जुलूस पे कदन गोरा है छाचो कि अली शहीद थी भाई जेके इलाका चो जेके मुश्किल कुशा था चो जेके कायनात जो धनी था चो जेके जन्नत जहन्नम जो मालिक था समझो जेके हाथ में मौत हयाती है वो किए त मरदो किए शहीद थो उनते हमरो किए त थियो देखो पानी के बचा लगे तो मुश्किल कुछ देखो हमने आवाज के ना रोके सके तो मुश्किल कुछ है याद रखी चलो बाय में सड़ी बने कबूल कर जाओ गोली कबूल कर जाओ फांसी कबूल कर जाओ गब्भा गब्भा थी बने पसंद कर जाओ पर अल्लाह से देखे के भाई वार न कर तो इन्हें का सुठ वाला मुझे फांसी नहीं हाँ वही दौड़ो दाल में ने सना अल्लाह खत्म करे गया कालो समय ना फतनी करो हम युकाल लो इब्राहिम पान में पे कचहरी कन इब्राहिम नाले बड़ो छोको है जो कोइन जी किला गीबत कंदो है कालो फातु बियाला आयुन नास वठी दोस मान गया गया लालम ये जादो तो सब शायद दिन कालो अंत फल तादा बे आलतना या इब्राहिम ओ इब्राहिम असा जे अल्लाह सा ही कम तो कयो है और बल फअलहु कबीरो माला फसलुम ओ हुन कयो है ई वडो बुत बेठो है इनका पुछी दिसो इन कानू यंतकुन जे करे ये गालाए सकंदा न में ताकत है त वडो अन जीरो है पुछी दिसो वरजो इला अनफुसिहिम क़ालू इन्नकुम अंतुम ज़ालिमून इब्राहिम अलैहिस्सलाम दे न ठोक का पोए कंधे हेठ करे माठ करे दिल जो दिल में सोचण लगा त इब्राहिम सच्चो है ज़ालिम पाण ही जो पंजो है ज़ालिम पाण ही जो हिनन जी पूजा करिंदा जेके पाण के बचाए न सके हमले को फरज वेलान से वकाल इन्नकुम अंतुम ज़ालिमून सुम्मा लोके दला रोशम लक़द अलिमत मा हावला यंतकुन ऐ इब्राहिम तो कैसा जी खबर है ए जरा गाला है फोन सकंदा नाने इनन गाइस किए हाल आला वठो तो कैसा जी खबर है गाला न ता लगन काला ताबुदुन मिन दुनना माला यनफुकुम शैअन वला यज़ुरुकुम पूछा इब्राहिम अलैहिस्सलाम तो चाहे छा तणी इबादत करो ता अल्लाह के छड़े उन बुतन जी जेके तमा के न नफो ता दे सकन न तमा के को नुकसान ता दे सकन पोए उफ़ लकुम लिमा ताबुदुन मिन दुनिल्लाह इतिहार अरबी लफ्ज़ उफ़ लकुम उफ़ हो जे तमा के इब्राहिम अलैहिस्सलाम को चवे उफ़ हो जे तमा के जो तनी अल्लाह के छड़े हिनन जी पूजा ता करो सिंधी में छा चबो थक हो जे तमा के जो तमा अल्लाह के छड़े हिनन जी
ये हो इब्राहिम अलैहिस्सलाम जो तौहीद जो नारा पछाड़िए उनके शर्मसार कयो